नाज़रीन, दादू में 4 हयातियूं गिड़काईंदड़ चांडिया सोलंगी तकरार हल लाइ ॿिन्ही धुरियुनि फ़ैसिले लाइ राज़ी थी वियूं आहिनि। दादू जोहीअ जे एमएनए सरदार रफ़ीक अहमद जमाली ऐं पीपल्स पार्टी तालके जे सदर रईस बाबन खान पवण जी कोशिशुनि ऐं कावशुनि रंग लाथो। जस आहे दादूअ जी सुञाण धुरियुनि जिन में पीटीआई दादूअ जे अॻवान आशिक ज़ौर, समाजी शख़्सियत ऐं ताज़ो पीपीए में शमूलियत अख़्तियार कंदड़ सुहेल अहमद दावश, मुख़्तलिफ़ धुरियुनि जे मौजूदीन दादू शहर जे शहरनि ऐं सैयदन क़ुरान पाक जे मेड़ में काफ़िले नेठि ॿिन्ही धुरियुनि खे फ़ैसिले लाइ आमादा करे वरितो। यादि रहे त 2 साल पहिरें सोलंगी चांडिया तकरार कर खंयो हो ऐं उन तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 4 माण्हू पंहिंजूं हयातूं विञाए वेठा हुआ। 2 सालनि खां ॿई धुरियूं मोर्चा बंदि हुयूं। माहौल टेंशन वारी सूरत हाल मां गुज़री रहियो हो। फ़ैसिले ते राज़पो ज़ाहिर करण ते दादू शहर जा माण्हू ख़ुशि आहिनि। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाय सेन, दादू।